महादेव, जयराम जी। हाँ, शिव शंकर महादेव जो ध्यान करण सजा सारा 6 महीना पार्वती माता सती पार्वती देवी प्रसन्न थी उन भगत शंख को खणी आई, नंढड़ो शंख। ये पुट तो ॾाढी महिनत कई आहे, एतिरा साल न पर 6 महीना सॼा सारा घणी थी पई फुरत वटि शंख ॾिनी। हिन में कहिड़ी करामत आहे शंख में, ई शंख में वान खे धोई ठाहे थोड़ी हिनखे फूक ॾिनी त पोइ भाॼियूं खपनि, कपिड़ो खपे, अनाज खपे, जेके घर जूं शयूं पंहिंजो खाधे पीते वग़ैरह जूं फल ॿिया सभु। बाक़ी इन्हनि इहा अथव त भई पाड़ेसियुनि खे ॿीणा माल मिलंदा। उहो कुझु अंदर में की न पर चई भेण तपसाऊं करे आऊं, कष्ट मुसीबतूं था आऊं ऐं माल वरी ॿीणा मिलनि। पुछो की न हाणे माता सां छा पुछां। शंख खणी पंहिंजो आयो घर, पोइ घर वारी खे चई थी तपस्या करे आऊं, मुसीबतूं आऊं सां हिन मिलंदो जेको हिनखे धोई करे वॼाए पाण खे ॿियो न पाण खे मिलंदो। भाॼियूं मीठियूं फल ॿिया ऐं फूल कपिड़ा गंदियूं सभु मिलंदा, खाधो मिलंदो, अनाज ॿियो। पर पाड़ेसियुनि खे ॿीणा माल महिनत आऊं करे आहिनि। चई आऊं त हाणे हीअं थो करे हेॾी खॾ कई, ज़मीन घणी पई हुई, हेॾी खॾ खणी दॿे में विझी उन शंख खे उते रखी मथां मिटी वारो चई हाणे आऊं वञा थो मिड़ई रोज़गार लाइ पैसा खणी अचां। बसि इहे 2-3 महीना लॻंदा। इहे वीचारी पीअणूं छणूं करे हुन घर में अचो पे बासण मले छा ॿिया करे हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं ईअं पियो कई। थोरो बालक हुआ 5-4 बालक, कपिड़ो करे त खाधो न थिए, खाधो थिए त उहो न करे। हिकिड़ी दिमाग़ खे चौथे ॾींहुं अची वियो मन में, ठीकु पाड़ी ते ॿीणा माल मिलिया, असांजे चाले ॿीणा खणी ॾऊणा मिलनि। माई न को हम कई न का तम उहो मिटी ॿाहिरि कढणु लॻी, मिटी कढी करे हिकिड़ी बनीअ मिटी में कढी वञी दॿो हथु कर शंख वारो हुनखे कढी बसि धोई ठाहे पंहिंजो हिते असांखे अनाज थोरो कपिड़ो फल फूल सब्जी में सभु की मिली वियो जेका खपो हुई। सॼे ॾींहं जो 5 ॾींहं राति जी माल मिली वियो, अञा बि थोरो वधीक। ख़बर पई त पाड़ेसियुनि खे ॿीणा माल मिलिया, पर मिलनि वञे असांजी बसि अहिड़ी तरह साड़ियुनि जो पंहिंजो थींदो पियो भॻवान जी दया सां। खाधा पीता इहे पंहिंजो अन्न ॿियो सभु की थियो, घर बि पंहिंजो अन्न जूं कपिड़ा लटा मिड़ई सुठी थिया कनि फ़र्क़ु जॻह की जॻह पुराणी हुई घणे ॾींदी। इहो बि संकल्प कयो त हाणे जॻह हेठि ॾियण वारी आहे, पोइ संकल्प कयो त भॻवानु कयो ठीकु ठाक जॻह मगरो थी वञे सुठो। ॿियनि माण्हुनि जी पूरियूं अबरियूं तबरियूं उहे बि ठही वयूं हिकिड़ी जेको 3-4 महीना थिया आई बचे कटी चिटी घर आए। हाणे जेको ॿार हो कुझु पैसा कमाई वई पर ॿार जी बि मुसीबत, ॿार में लॻियो को 150 घर अचे असांजा अबरा घर अचे वरी वञे वरी ॿियो कंहिंजो घर आहे
हिकिड़ो दफ़ो ईअं थियो, ॿिए दफ़ो